मनुष्य का कोई भी सक्षम कोने, ताकतवर है, बलवान है, बुद्धिवान है। जेतिरो बुद्धि जेतिरो बल है न मनुष्य वटि आहे एतिरो कंहिं वटि कोन्हे। त साईं छा हुकुम कयो, झूलेलाल साईं आज्ञा कई कि बल ऐं बुद्धि जी मूं जेकी आहे न पोख उहो मनुष्य खे ॾिनी आहे। त मनुष्य अगरि चाहे त पंहिंजे हिसे मां दान ॾेई सघे थो। अॼु पशु खे चवंदा दान ॾे, हुन वीचारे खे ख़बर कोन्हे, जेको सम्झो हूंदो उहो ई दान करे सघंदो। त साईं चयो पूर्ण फल प्राप्त करणो आहे त पंहिंजे हिसे जो भोजन ॿिए कंहिंखे दान कयो, तॾहिं उन ॾींहुं तव्हांजो विर्त आहे न हू सफलो थींदो। हाणे साईं खां महिमा पुछूं। चई साईं विर्त जी त समझ में आई महिमा, पर ॿीं ॻाल्हि तव्हां असांखे ॿुधायो कि अगरि असां 40 ॾींहं विर्त न करे सघूं, असांजे लाइ ॿियो कोई रस्तो हुजे। साईं जे प्यारे लाल साईं खां विनती कई, साईं असांखे ॿियो कोई सरल मतिलबु थोड़ो सवलो रस्तो ॿुधायो। तेॾी महिल लाल साईं छा चयो, आऊं आहे न ॿारनि जो श्रद्धा ॾिसंदो आहियां, ऐं भाव ॾिसंदो आहियां। मूंखे ॿीं कोई संगत खां कोई अगरि कुझु खपे त उन्हनि जो विश्वास ऐं उन्हनि जो प्यार, उन्हनि जो आस्था। अगरि आस्था सची आहे, विश्वास सचो आहे त उन सां गॾु आहियां। त चई साईं खे, साईं पोइ बि चालीहो अगरि मुंहिंजी रखण जी इच्छा हुजे पर कोई रस्तो ॿुधायो। त लाल साईं आज्ञा कई कच्चे पके चालीहे जी। कच्चे पके चालीहे में छा थींदो आहे, साईं खां पुछई साईं कच्चे पके चालीहे में छा नियम आहे। तेॾी महिल लाल साईं खिली करे चयो, कच्चे पके चालीहे में कोई बि नियम कोन्हे, मुंहिंजी बसि एतिरो आहे कि तव्हां मुंहिंजे दर ते पेर भरंदा त तव्हांजो बेड़ो पार थींदो। हाणे ॾिसो आउं तव्हांखे चवां 40 ॾींहं विर्त कयो त तव्हां मुंझंदा, चवंदा साईं अलाए नीति नियम आहिनि, असां संसारिक आहियूं, हिकु ॾींहुं जो हुजे त करे वठूं। 40 ॾींहं ॾुखिया आहे, किथे भुल चुक न थी वञे। पर आउं तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां, झूलेलाल साईं न थधा पीर आहिनि, कॾहिं कंहिंखे ॾोखाईंदा कोन्हनि। कॾहिं तव्हां ॾिसो माता रानी जी कोई भुल चुक थिए त असांजे मन में थींदो, चवंदा आहिनि माता रानी नाराज़ थी आहे या शिव भॻवान नाराज़ थी आहे। पर झूलेलाल साईं आहे न कॾहिं पंहिंजे ॿारनि खां नाराज़ कोन थींदा आहिनि। हू थधा पीर आहिनि, हू हमेशह पंहिंजे ॿारनि खे बख़्शंदा आहिनि, माफ़ कंदा आहिनि। ऐं जे लाइ न चालीह साहिब जे विर्त जी कचो पको चालीहो आहे न, हुन में कोई नीति नियम कोन्हे, ख़ाली हिकु कमु करणो आहे। हू कहिड़ो, हाणे मूं तव्हांखे चयो मुंहिंजा सवाल वजन कीअं पूरा थियनि, तव्हां तव्हांखे ॿुधायां थो हुनजे लाइ छा कयो। हिकु नंढी मटकी वठो, हू पंहिंजे घर में मंदिर हुजे या पाणी जो मट हुजे, हुते हू नंढी मटकी मिट्टी जी रखंदा। हुन खां पोइ हिकु दॿो तयारु कंदा, हुन में खंडु, चांवर, लौंग, इलायची, हाइड 5 शयूं गॾु करे 40 ॾींहं जो अखो ठाहे करे रखंदा। हाणे अंदर में इच्छा हुजे त कीअं पूरी थिए, त हुन लाइ छा कंदा, हिकु कागर ते लाल पेन सां जेकी बि तव्हांजी मनोकामना हुजे हू लिखजो। पोइ न कजो होलसेल में यको अची वियो, ही बि खपे साईं, हू बि खपे, हीअं न कजो। हिकु साईं जो प्यारो हो, मूं सत्संग करे ॿुधायो पे, सत्संग ॿुधई अची करे बिल्कुलु मटकी बि खणी आयो, अची अखो बि पाराई मटकीअ में। ॿिए साल वियासीं, चई साईं मुंहिंजो कमु त थियो, चालीहो त रखो पर अधूरो कमु थियो। अधूरो मतिलबु, मुंहिंजो पुटु हिकु ॻाल्हि त ॿुधाए मूंखे सची करे, तूं जेकी चिठी लिखी हुई हुन में घणियूं ॻाल्हियूं लिखियूं हुयूं, घणियूं इच्छाऊं लिखियूं। चई साईं हूंदियूं 45-50 खनि। हाणे 45-50 लिखंदे त कमु कीअं थींदो। मुंहिंजो हिकु ॻाल्हि ॿुधाए, अॼु त तूं चई थो न पूरियूं थियूं। चई हा साईं 15-20 त पूरियूं थियूं आहिनि। मुंहिंजो हाणे हिकु ॻाल्हि ॿुध पुटु, तोखे केरु 56 भोग लॻाए ॾे, पोइ तोखे चांवर बि खाराए, पूरी बि खाराए, हुन सां गॾु खीरणी बि पीआरे, त हज़म थींदो। चई न, तोखे भॻवान खे बि तूं यको होलसेल में कंदे, भॻवान जी न पुटु ध्यानु सां, हाणे होलसेल में कंदे धीरे धीरे पूरो थींदो। त चवण जो मक़सदु ईअं आहे कि पंहिंजे पाण सां पको करजो तव्हांजे जीवन में छा ज़रूरत आहे। हर साल चालीहो अचे थो, हर साल साईं खां घुरी सघो था, पर जेको ज़रूरी हुजे हू लाल पेन सां लिखी करे। ऐं पोइ छा कंदा, पहिरियों ॾींहुं जीअं मटकी हूंदी न, मटकी पहिरियों ॾींहुं रखंदा, पहिरीं पाणीअ जो थोरो छंडो, सॼो जल सां न भरिजो, पाणीअ जो रुॻो छंडो हणिजो जल जो। हुन खां पोइ हथ में अखो खणी करे, जेको कागर आहे हू खणी करे साईं अॻियां जेको बि अंदर में अरदास आहे साईं जे अॻियां अरदास कजो। हुन सां गॾु हिकु ॿियो बि कार्य करे सघो था। ॾिसो असां चवंदा आहियूं न, पहिरीं असांजा वॾा छा कंदा, कॾहिं बि कंहिंखे बुखार हुजे, मथे में सूर हुजे, पेट में सूर हुजे, कुझु बि हुजे, त चंड ते जुमे ते लाल साईं मंदिर में खणी करे पाणी जी जल जी लोटी पियारंदा, माता रानीअ दर ते जल जी लोटी पियारंदा। ऐं जल जी लोटी पीअण सां दुख दर्द दूर थी वेंदा। त हाणे छा थी वियो, हाणे असां विसरजी वई पंहिंजी परंपराऊं। पोइ डॉक्टर वटि भॼा पिया आहियूं, डॉक्टर वटि दौड़ी वेंदा, हिते केरु डॉक्टर त कोन वेठा आहिनि न, केरु वजह त हथु करे मथे ॿुधाइजो। त डॉक्टर ॾिसो हू बि उन्हनि जो कमु कनि था, पर डॉक्टर वटि वञूं था, नंढी शइ थिए थी न, डॉक्टर वटि डोड़ था पायूं।
पर पहिरीं असां वॾियूं छा कंदियूं, वॾी में वॾी तकलीफ़ अचे न, साईं दर ते वञी मथो टेके जल लोटी साईं जे प्यारे बबूती खाराए, उन सां दुख दर्द दूर थींदा। त चालीहे जी मटकी सां गॾु हिकु नंढी घाघर रखिजो पाणी जी, उन में 5 तुलसी जा पता विझिजो ऐं 5 इलायचियूं विझी करे उन ढक ॾेई छॾिजो। जेको पाणी जी लोटी आहे न, जेको घाघर आहे, हुनजे मथां ढके छॾिजो। हाणे अखो खणी करे अखे जो मंत्र चई मटकी जे अंदरि अखो विझणो आहे 40 ॾींहं। उनजे अलावा ॿियो कोई नीति नियम कोन्हे। त 2 टाइम अखो पाए सघो त 2 टाइम, न त 1 टाइम, यथाशक्ति तव्हांखे छूट आहे हुन में। उन खां पोइ छा करणो आहे, अखो विझणो आहे 40 ॾींहं। 40 ॾींहं खां पोइ 41 ॾींहं ते हुन मटकीअ जे अंदरि हिकु फल विझंदा, हुन सां गॾु मिठा चांवर, कुड़को, ताइरी जेको पाण चईंदा आहियूं, 2 गिरा हुन जा विझंदा। हुन मटकीअ जे मथां हिकु नारियल ऐं लाल कपिड़ो ॿधंदा। उहो मटकी पंहिंजे घर मां दुकान तां घुमाए करे लाल साईं जो जिते मंदिर हुजे उते मथो सॼे परिवार सां वञी मथो टेकजो। पोइ हू मटकी खणी करे जीअं सभु गॾु निकिरंदा, जुलूस कढी करे ॾिसो गॾु वेंदासीं त सिंधी समाज जी बि जय जयकार थींदी, एकता जो स्वरूप ॾिसणु ईंदो। भई ख़बर पवंदी कि सिंधियुनि जा 40 साहिब जा विर्त हली रहिया आहिनि, इष्ट देव जा, झूलेलाल साईं जा विर्त हली रहिया आहिनि। त पाण में हिकु टाइम पको करजो, सभु 40 जी मटकी खणी करे दरिया ते वञो, वञी परवान करजो। ऐं 40 खां पोइ 41 ॾींहं ते जेको पल्लो हूंदो आहे न, उहो इलाही महत्वपूर्ण हूंदो आहे, इलाही महत्व वारो हूंदो आहे। त झोल जले पल्लो भरजो। जेको 40 ॾींहं तव्हां शेवा कयो था न, उहो 41 ॾींहं ते फल प्राप्त करण जो ॾींहुं आहे। इन लाइ पल्लो पाइबो आहे। त पल्लो पाए करे साईं खे जेको बि अंदर में आस आहे साईं जे अॻियां रखिजो, साईं असांजी मनोकामना पूरी कयो, असांजी भुलूं बख़्शो। उन खां पोइ जेकी घाघर में जल आहे न, हू जल छा कंदा, पंहिंजे दुकान ते घर में हणंदा न। दुकान ते अगरि हू जल छंडंदा त तव्हांजे दुकान में सदाईं बरकत रहंदी, सदाईं सावा डावा रहंदा। घर में छंडो हणंदा त तव्हांजे घर में सुख शांती रहंदी, कॾहिं बीमारी कोन ईंदी। या कॾहिं कोई हिकु बॉटल ठाहे रखी छॾिजो, कोई ॿार बीमार हुजे या कुझु, त हुनखे हुन मां जल पीआरंदा रहंदा त हुनजी बीमारी दूर थींदी। त हीउ जल जो असांखे फ़ाइदो आहे। हाणे असां सिंधी कंहिंजी पूॼा कंदा आहियूं, जल ई जोत जी, जल ई जोत जी पूॼा कंदा आहियूं न। हिकु प्रेमी झूलेलाल साईं खां पुछियो, साईं तव्हांखे असां कहिड़े रूप में मञूं, तव्हांजो असां कहिड़े रूप में शेवा कयूं, कहिड़े रूप में यादि कयूं। तंहिंमहिल लाल साईं हुनखे हुकुम कयो, जिते बि जल ई जोत जी पूॼा थींदी ऐं हाज़ुर हूंदोसि उते। ऐं जॾहिं असां सिंधी कंहिंजी पूॼा कंदा आहियूं, साईं झूलेलाल जी पहिरीं जोत जॻाए बहिराणे साहिब जी, वरी किथे वञी परवान कंदा आहियूं, जल में, मतिलबु जल ई जोत जो मिलन कराईंदा आहियूं। छोकी न झूलेलाल साईं न, हुननि दह कोन त्याग कयो, जल मां निकिरी जोत में समाई विया आहिनि, हाज़ुर आहिनि, हू ज़िंदा पी रहिया आहिनि। हिन जे लाइ असां हुननि खे चऊं था अमरलाल, उॾेरो लाल, जंहिंजो कोई अंत कोन्हे हिन दुनिया में, कायम दायम न। 1070 सालनि खां वो हाज़ुर हींअर बि असांजे विच में वेठा आहिनि। कहिड़े रूप में, ज्योति सा रूप में, बहिराणे साहिब जी जोत जे रूप में साईं झूलेलाल असांजे विच में हाज़ुर वेठा आहिनि। हाणे तव्हांखे ख़बर आहे, असां सिंधी सभिनि हंधि जोत जॻंदी आहे, हिकु वटि जॻंदी आहे। पोइ साईं झूलेलाल जी जेकी जोत आहे हुन में 5 वटूं छो ॿरंदियूं आहिनि? कंहिंखे ख़बर आहे? हथ मथे करे ॿुधाइजो। साईं झूलेलाल जी जोत में 5 वटूं छो ॿरंदियूं आहिनि? छो की 2 वटूं आहिनि न, हू हथ आहिनि, 2 पेर आहिनि, हिकु दड़ आहे। हिन जे लाइ लाल साईं हाज़ुर जोत साहिब में विराजमान आहिनि। हिन जे लाइ असां 5 ज्योतियूं ॿारंदा आहियूं, चवंदा आहिनि 5 गुरुनि जा गंज। त हाज़ुर आहिनि झूलेलाल साईं, किथे बि भिटकण जी ज़रूरत कोन्हे। पंहिंजे लाल साईं जे दर ते ईंदा न, साईं तव्हांजी मनोकामना ज़रूरु पूरी कंदा। त ही जेको 40 साहिब जा विर्त आहिनि, उहे इच्छा पूर्ण करण वारा विर्त आहिनि। जेको बि सचे श्रद्धा सां, सचे विश्वास सां लाल साईं जी मटकी रखे थो घर में, अखो पाए थो, झूलेलाल साईं हुनजी गुजी मुरादूं पूरी कनि थियूं, मनोकामना पूरी कनि था। ऐं इन में कोई नीति नियम कोन्हे, कोई क़ाइदो कानून कोन्हे, कुझु कोन्हे करणो, रुगो 40 ॾींहं अखो पाइणो आहे। हा, कोई साईं जो प्यारो हुजे, हुनखे इच्छा हुजे कि भई साईं थींदो आहे न, पहिरीं दौरण मां ॿिए दौरण में वञूं, थोरो अपग्रेड कयूं, पंहिंजे पाण खे अॻियां वधायूं। अगरि कंहिंजी इच्छा हुजे, भले कचो पको चालियो करे, पर इच्छा हुजे हुनजी कि साईं ऐं कोई शइ छॾणु चाहियो था, त कोई बि हिकु शइ छॾे सघो था। केरु हूंदा आहिनि साईं जा प्यारा, चवंदा आहिनि 2 शयूं 5 शयूं, यथाशक्ति। पर हाणे केरु असांजो सत्संग ॿुधियो पे, हिकु शेवादारी गॾु हो, जंहिंमें सत्संग ॿुधे, मूं हुनखे चयो कोई हिकु शइ छॾ, त 2 सालनि खां त घर में मटकी रखंदो, कुझु छॾंदो कोन, विर्त कोन कंदो। त हुन ॾींहुं अची करे मूंखे चई, साईं मुंहिंजी इच्छा थी आऊं बि कुझु छॾां, कोई शइ 40 ॾींहं छॾां। त मूं हुनखे चयो, पुटु ॿुधाए कहिड़ी शइ छॾी थो? चई, साईं आऊं खीर चांहि छॾां थो। हाणे सॼो ॾींहुं शेवा में हलंदो, मूंखे ध्यानु हो, मुंहिंजो पुटु तूं त खीर चांहि पींदो कोन आई। चई, साईं पोइ भॻवान बि ख़ुशि, आऊं बि ख़ुशि, ॿिन्हिनि जो कमु थी वेंदो। मुंहिंजो पुटु हीअं न, विर्त जो मतिलबु आहे न त्याग करणु, दिलि सां त्याग करिजे। हीअं न की असां खाईंदा न हुजूं, शइ छॾे ॾियूं, न।
जेकी दिल सां कोई शइ वणंदी हुजे हू शइ जो त्याग कंदा त फल प्राप्त थींदो। ऐं जेकी बि शइ अगरि खाधे जे भोजन जे रूप में छॾो था त रोज़ हू शइ कंहिंखे ग़रीब खे दान करिजो या कोई प्राणी खे पशु खे खाराइजो। अगरि कोई चप्पल थो छॾे, कोई वॻे ते चईंदो आहे भई 2 ॾींहं साॻियो पाईंदोसि, त 40 ॾींहं जीअं पूरा थियनि नओं चप्पल वठी कोई ग़रीब खे जंहिं वटि पेर में चप्पल न हुजे उनखे पाराइजो या वॻो कंहिंखे वठी करे पाराइजो। त हिन सां जेको बि तव्हांजी मनोकामना हूंदी झूलेलाल साईं मनोकामना पूरी कंदा। त ही 40 जो मेलो आहे, इलाही भागनि वारनि खे मिलंदो आहे। जंहिं बि ॿार जी इच्छा हुजे हिते 20-25 मटकियूं त असां घुरायूं आहिनि, छो कि पक कोन हुई घणा ॿार पंहिंजे घर में मटकी रखणु चाहिनि था। पर अगरि कंहिंजी इच्छा हुजे त तव्हां भले कपिल या हिते नरेश शर्नीली जेका बि साईं परिवार जा जेकी बि संगत वेठी आहे उन्हनि खे अची करे ॻाल्हि कंदा त मटकी जी व्यवस्था कंदा तव्हांजे लाइ। ऐं ॿियो कुझु कोन्हे, मटकी अगरि रखो था त कंगणी ॿधाइणी आहे 40 ॾींहं। जॾहिं तव्हांजो पूरो थींदो 40 साल त उहो ख़ाली कंगणी टोड़े हुन मटकीअ में विझियो, मतिलबु तव्हां 40 कचो पको रखियो, हुन में पको कोन्हे कचो पको आहे, पर तव्हां ही 40 ॾींहंनि जो वचन झूलेलाल साईं सां निभायो। त हुनजो मतिलबु आहे कंगणी ॿधाइण, त ज़रूरु कंगणी ॿधाईंदा। हुन खां पोइ हिकु ॿी बि ॻाल्हि चवणु चाहींदसि। हिन दफ़े थोरो समय जी त कटोकटी आहे, पर ॾिसो असांजा वॾा हुआ न, उनखे मिर्ख शाह कीअं मुस्लमान ठाहींदो, उन्हनि खे कलमा पढ़ाईंदो। पाण हिंदू मंत्र चवंदा आहियूं, कलमा चवंदा आहिनि, त हू छा कंदो कलमा पढ़ाए करे उन्हनि खां ज़बरदस्ती भई जड़ियो टोड़े करे गांइ जो मांस खाराए मुस्लमान ठाहींदो। त लाल साईं छा हुकुम कयो, जॾहिं लाल साईं अवतार वठी आया त उन्हनि छा चयो, जेका बि सिंधी आहिनि न हू पंहिंजे इष्ट देव जो मंत्र वठनि, पंहिंजे झूलेलाल साईं जो मंत्र वठनि। गुरु भले कंहिंखे बि कयो, तव्हांजा गुरु कयल आहिनि, हुननि सां हिन जो कोई लेणो देणो कोन्हे। हाणे इलाही ॿारनि जे मन में छा ईंदो आहे कि गुरु कयल आहिनि त असां वरी झूलेलाल जो मंत्र कीअं वठूं। त तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां, गुरु बिना गति कोन्हे। गुरु भले कंहिंखे बि कयो, झूलेलाल साईं बि चवनि था गुरु भले कंहिंखे बि कयो, पर ही इष्ट देव जो मंत्र आहे। इष्ट देव मतिलबु असां सिंधी जे घर में जनम वरितो आहे। असां केरु आहियूं, सिंधी आहियूं न, सिंधी धर्म में हिंदू धर्म में जनम वरितो आहे, त असांजो फर्ज़ आहे पंहिंजे लाल साईं पंहिंजे इष्ट देव जो मंत्र वठणु। जीअं मुस्लमान करण जे लाइ मिर्ख शाह कलमा पढ़ाईंदो, अञा असां सिंधी पंहिंजे पाण खे साबित करण जे लाइ ऐं जेको मंत्र वठे थो न, मंत्र जो मतिलबु हिकु त पंहिंजे पाण खे पंहिंजे लाल साईं सां लगन लॻायूं था, नाम जपूं था। ऐं ॿियो असां छा था कयूं, जेको लाल साईं जो मंत्र जपे थो साईं हुनजी मनोकामना पूरी कनि था। हुनजे जीवन में कोई बि तरह जो दुख दर्द हूंदो न, रोज़ साईं खे यादि कंदा 5 मिंट हिन मंत्र में न। ॾिसो इलाही ॿारनि खे मन में थींदो आहे असां कुझु खाईंदा हुजूं या ॿियो कुझु हुजे, व्यसन या कोई भई आदत हुजे, त अगरि असां मंत्र वठूं पोइ छॾणी पवंदी, त लाल साईं थदा फिरनि। तव्हांखे कोई ॻाल्हि में जल पल कोन्हे, कोई क़ाइदो कानून कोन्हे, हिकु ई शर्त आहे, छा 5 मिंट सॼे ॾींहं में जेॾी महिल टाइम मिले तव्हांखे ख़ाली लाल साईं जो मंत्र जपणो आहे। स्कूल में अगरि हाज़िरी हूंदी त एग्ज़ाम ॾियणु मिलंदो ऐं टीचर पढ़ाईंदो। अगरि तव्हांजी लाल साईं जे दर ते हाज़िरी हूंदी, रोज़ मंत्र जे रूप में हाज़िरी ॾींदा, त लाल साईं तव्हां सां गॾु रही तव्हांखे हिन दुनिया रूपी जेको ही परीक्षा आहे न उन मां पार कंदो, हुन भवसागर मां पार कंदो। अंत समय में वेंदा आहियूं, मसाण में वेंदा आहियूं, छा चवंदा आहिनि, राम नाम संग है झूलेलाल संग है, मतिलबु कुझु बि गॾु कोन वेंदो, ही शरीर बि भरी राख थी वेंदो। जेको मंत्र वठो न गुरु जो ऐं इष्ट देव जो, हुन मंत्र जाप सां या आत्मा खे परमात्मा सां मिलण जो मौक़ो मिलंदो। ऐं जॾहिं भॻवानु असांजे कर्म जो हिसाब किताब कंदा, चवंदा पुट मूं त तोखे सभु ॾिनो, तूं मूंखे केॾी महिल यादि कयो, तेॾी महिल लाल साईं साक्षी रूप में अची ॾींदा। अची करे छा चवंदा, ही मुंहिंजो ॿारु आहे, आउं हुनजी गारंटी थो खयां, आउं हुनजो इष्ट देव आहियां, हिनखां जेकी बि भुल चुक थी हिनखे माफ़ कयो, वरी 84 लख जनमनि में भिटकाए न मोकिलियो, हिनखे मोक्ष ॾियो। ऐं जे लाइ गुरु ऐं इष्ट देव जो मंत्र, ॿिन्ही जो मंत्र असांजे जीवन में ज़रूरी आहे। अगरि गुरु जो मंत्र वरितल आहे त अधु फल प्राप्त थींदो, अगरि जीवन में पूर्ण फल प्राप्त करणो आहे त गुरु ऐं इष्ट देव ॿिन्ही जो मंत्र वठणु ज़रूरी आहे। त ॾिसो जीअं चालीह साहिब जो ही आरती पल्लो सभु पूरो थींदो, पोइ जे बि ॿार खे अगरि मंत्र जी इच्छा हुजे त अची करे असांखे ॻाल्हि कंदा, ज़रूरु अची करे झूलेलाल साईं जो मंत्र वठंदा। हिन में कोई क़ाइदो कानून कोन्हे, कोई बंदिश कोन्हे। अगरि गुरु कयल आहिनि, अलाए अहिड़ी संगत आहे असां वटि जेका निरंकारी आहिनि, राधा स्वामी आहिनि, हुननि जो गुरुनि जो नाम वरितल आहे, पोइ बि पंहिंजे झूलेलाल जो मंत्र वरितो आहे। त ॿिन्हिनि जो मंत्र वठंदा त लाल साईं तव्हांजो बेड़ो पार कंदा, त ही कार्य ज़रूरु कंदा। हाणे वेठा आहियूं पार में, त हिकु झूलेलाल साईं जी जीवनी जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायूं था, वधीक समय न खणी करे। जामनगर जा मेयर साहब आहिनि, हिकु ज़ोरदार ताड़ी उन्हनि जे स्वागत में।
हुननि जो बि स्वागत कंदासीं। आयो लाल कयो झूलेलाल। जामनगर ना मेयर श्री बीनाबेन कोठारी नो स्वागत सिंधी समाज शेरावाला साईं परिवार चालिया समिति करी रही है। खूब खूब वाधायूं। भाई गुजराती में इतने करे जो समझ पान सिंधी में भाई बीनाबेन कोठारी उनके लिए ताड़ी हो जायो। साईं शेरावाले हस्तक उनके स्वागत तो थी रहे सदा एवा सेवा सत्कारी थींदा रहन और ये ईंदा रहन। आयो लाल कयो झूलेलाल।